अहम ख़बर है नौशर फिरोज़ का मुसलसल गैर हाज़िर रहण ते 27 मर्द ऐं औरत उस्तादन के नोटिस जारी कियो वियो। गुलाम मुस्तफ़ा, सिदरा, अरसलान अहमद, महानूर, फिदा हुसैन ऐं ॿियनि खे नोटिस जारी। नूरुन्निसा, रुख़साना हसन, सोनिया इरम ऐं ॿियनि खे नोटिस जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। नौशर फिरोज़ मां लगातार गैर हाज़िर रहण ते 27 मर्द ऐं औरत उस्तादन के नोटिस जारी कयो वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। गुलाम मुस्तफ़ा, सिदरा, अरसलान अहमद, महानूर, फिदा हुसैन ऐं ॿियनि खे नोटिस जारी कयो वियो। नूरुन्निसा, रुख़साना हसन, सोनिया इरम ऐं ॿियनि खे नोटिस जारी कयो वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। नौशर फिरोज़ खां मुसलसल गैर हाज़िर रहण ते 27 मर्द ऐं औरत उस्तादन खे नोटिस जारी कयो वियो आहे। गुलाम मुस्तफ़ा, सिदरा, अरसलान अहमद, महानूर, फिदा हुसैन ऐं ॿियनि खे नोटिस जारी कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। नौशर फिरोज़ मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ज़ाहिद क़ाइम ख़ानी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अली रज़ा, डायरेक्टर सेकेंडरी एंड प्राइमरी शहीद बेनज़ीराबाद एक लेटर ते डीओ सेकेंडरी नौशर फिरोज़ के 27 औरत ऐं मर्द उस्तादन के ड्यूटी तां मुसलसल गैर हाज़िर रहण करे शोकाज़ नोटिस तामील करण जो हुकुम ॾिनो आहे। नौशर फिरोज़ ज़िले जे कन्यारो तालुके जे HST लोअर सेकेंडरी स्कूल याकूब गोपांग जो गुलाम मुस्तफ़ा ऐं लोअर सेकेंडरी स्कूल मिर्ज़ापुर जी सिदरा शामिल आहे। नवां भर्ती थियल 20 उस्तादन JST में कन्यारो लोअर सेकेंडरी याकूब गोपांग जा 3 उस्ताद अरसलान अहमद, महानूर शामिल आहिनि। जनरल फ़कीर अली हसन, इस्मानी जो फिदा हुसैन बग़ैर हाज़िर रहण में शामिल आहे। लोअर सेकेंडरी स्कूल कमन मैसर जी JST नूरुल हसन, बानो कोलाची जी आशिया, चाही मुनूब जी रुख़साना, मिर्ज़ापुर जी सोनियारम, सलीमाबाद जी रीमा, मोहम्मद याकूब, जुल्फ़कार राजपुर, अब्दुल गफ़ार, एहसान अली, मोहम्मद असर, मोहम्मद मलिक मरीज, शाहिद हुसैन, दानिश अली, जफर अली शाह, सैर, नादिया राजपुर, नाइला, शहरीन हिना ऐं शामिल मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ में शामिल है। मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ में 15 फीमेल ऐं 12 जेके मेल टीचर शामिल आहिनि। अक्सर जेका गैर हाज़िरी लिस्ट में नाला आया आहिनि उन्हनि में जेके वॾो तादाद जेको ताज़ो भर्ती थियल टीचर जो आहे। ज़राइनि जो चवण चीफ मॉनिटरिंग ऑफिसर नौशर फिरोज़ जेको आहे ज़िले जे 7 उस्तादनि खे गैर हाज़िरी जणाए DG मॉनिटरिंग कराची खे लिखियो हुयो, पर डायरेक्टर सेकेंडरी सिर्फ़ 27 ॼणनि खे जेको आहे शोकाज़ नोटिस तामील कया आहिनि। जी ठीक है, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।